हर जन्म वरबो वठी हर जन्म वरबो मिठा महरान में मिलबो मिठा महरान में मिलबो। गडेल अरब रियासतन में हलचल तहरीक के बानी जीएम सैद जी सालगिरह मल्हाई हुई, जिते सिंध फ्रेंड्स फोरम के कन्वीनर बशीर आरेसर, सुहेल अबड़े, पदम वीर, बीजल सिंधी, अला नवाज मेमन, जावेद कोरेजे, अब्बास कोरेजे बिन केक पिण काटियो। तकरीब में साईं जीएम सैद जी तरक्की पसंद, सेक्युलर ऐं आज़ादी पसंद सियासी सोच समेत संदसि घणो के किरदार के लफ़्ज़नि जी भेटा पेश कई हुई। उन मौके ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे निसार अब्बासी, शायान लिगारी ऐं मज़हर हनीफ़ क़ौमी नज़म झुंगारे साईं जीएम सैद के खूबसूरत शायरी सां भेटा पिण पेश कई। जी अम्मा सूह तोहे जी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। जीएम सैद सॼी सिंध जे लाइ पंहिंजी सिंधी क़ौम जे लाइ केतिरा ई साल जेलूं कटियूं, जदोजहद कई ऐं अॼु उनखे असां ख़राज ॾियण जे लाइ हिते दुबई में गॾु थिया आहियूं। साईं जीएम सैद जे नज़रिए ते जेको आहे सिंध जी ख़ुशहाली, सिंध जी आज़ादी जी तरफ़ क़ौमी कारकुन हर तरफ़ सॼी सिंध जरजंग में साईं जो नज़रियो फैलिजी चुको आहे। रबर सिंध साईं जीएम सैद जी सालगिरह जो ॾिहाड़ो आहे ऐं सभु पंहिंजा क़ौमी दोस्त गॾु थिया आहिनि। साईं जीएम सैद असांखे इंसानियत जा उहे सबक़ सेखारिया आहिनि, उहे असांखे शयूं सेखारियूं आहिनि जेके माउ पीउ पंहिंजे औलाद खे सेखारींदा आहिनि। सारंग सिंधी, सिंध टीवी न्यूज़, दुबई।